फिल्म ॾाढी सुठी आहे। अॼुकल्ह जे ॿारनि जे लाइ सम्झाणी आहे कि माउ पीउ जी शेवा कीअं कयो। पेरेंट्स खे सुठो रखण लाइ सुठो पिक्चर सुठी ठाही आहे, सभिनि खे वणंदी। ॾाढी बढ़िया अहिड़ियूं फिल्मूं ॿियूं ठहनि भई। ॾाढी सुठी लॻी ॾाढी मस्तु बढ़िया। साईं खिलंदा विया आहियूं, रोअंदा आया आहियूं। असांखे मतिलबु पंहिंजे जीवन ते सुठी लॻी। अॼु के ज़माने में ॿारनि खे भई शिक्षा मिले। तमामु सुठी पिक्चर, तमामु गर्व लाइक़ आहे। अहिड़ी मूवी ठाहिणु खपे। बहुत फर्स्ट क्लास, चांद और उसका जो एजेड आदमी था बुढ़ा, ग्रीन सुठ बढ़िया। बहुत जाम सुठी हुई। कहिड़ी सीन सुठी लॻी? जो लास्ट वारो फर्ज़ निभाइणो या बाबा जो रोल सुठो हुयो। जाम सुठी आहे, जाम सुठी। ये सिनेमा जो मां मालिक कोन आहियां, मालिक हू आहे जेको सभिनी जो मालिक आहे। हीअ भाई प्रताप जी ठारायल शइ मूंखे आहे, मूंखे उन ते फ़ख़ुरु आहे भई सिंधियुनि जी सिनेमा आहे। सिंधी पिक्चरूं हिते हलंदियूं। मूंखां घणनि पुछियो भई केसि ताईं हलाईंदा, मुंहिंजो तव्हां थकिजी वियो तेसि ताईं मां हलाईंदुसि। ऐं हीअ पिक्चर हर कंहिं नागरिक जेको ॾिसी करे लहे पियो उन ते ई कर्ज़ु आहे जे हू पाड़े वारनि खे नथो ॿुधाए त भई हीअ पिक्चर कहिड़ी हुई। ऐं तव्हांखे सभिनी इंटरव्यू ॾिनो आहे, पिक्चर ॾाढी सुठी आहे। बाग़बान खां वधे, बाग़बान में जीअं सिख्या ऐं सम्झ हुई, हीअ उन खां वधे हर कंहिं हिसाब सां सिंधी पिक्चर आहे। मूंखे उन ते फ़ख़ुरु आहे। हीअ पब्लिक थकिजी पवंदी पर मां ॾेखारींदड़ न थकिजंदुसि।